अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माया जी किचन। फ्रेंड्स, माया जी किचन में जैसे तव्हां सां मज़ेदार बटेर मसाला जी रेसिपी शेयर कयूं था। बटेर मसाला ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां वटि हिते तक़रीबन 5 खां 6 अदद बटेर आहिनि। लीमे जो रस विझूं था 2 टेबल स्पून। सुकन धणा जो पाउडर आहे 2 टेबल स्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टीस्पून। तिक्का मसाला पाउडर आहे 2 टीस्पून। लूण असां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझूं था, तव्हांखे जेतिरो पसंदि आहे तव्हां विझी सघो था। ऐं लिक्विड स्मोक विझूं था 1 टीस्पून। योगर्ट विझूं था 2 टेबल स्पून। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। हाणे बटेर खे तक़रीबन 30 मिनट्स जे लाइ रेफ्रिजरेट कंदासीं। ऐं हाणे असां हिकु पैन में तक़रीबन 2 टेबल स्पून तेल विझूं था। तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे विझूं था अदरक जो पेस्ट 1 टेबल स्पून। थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून। ऐं कुझु सेकंड्स जे लाइ फ्राई कंदासीं। ऐं हाणे मैरिनेट थियल बटेर विझूं था। ऐं पाणी विझूं था 3 खां 4 टेबल स्पून। ऐं ढक ॾेई करे तक़रीबन 15 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 15 मिनट्स ताईं विचोली बाहि ते ढक ॾेई करे बटेर खे पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं 5 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते भुञंदासीं। बटेर खे 5 मिनट्स ताईं भुञी करे हाणे विझूं था टमेटो पेस्ट 2 कप्स। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे ढक ॾेई करे 15 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। 15 मिनट्स ताईं असां ढक ॾेई करे विचोली बाहि ते बटेर खे पचायो आहे। हाणे ढक हटाए करे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं मज़ीद 5 खां 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 5 खां 10 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते ढक ॾेई करे बटेर खे पचायो आहे। ऐं हाणे असांजो मज़ेदार बटेर मसाला सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।